रमज़ान छाहे अल्लाह जे रसूल फरमायो त जंहिं रमज़ान जा महीना अल्लाह के राज़ी करण जे लाइ रखिया। थोड़ो तवज्जो, ॿिया लफ़्ज़ इमामुल अंबिया साईं जन जे ज़बान मुबारक जहन त गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बि। इन रमज़ान खां अॻु में जेके गुनाह हिन खां थी विया, हाणे रमज़ान जा रोज़ा खुदा के राज़ी करण जे लाइ रखे थो, अल्लाह उहे गुनाह माफ़ थो करे। नंढा गुनाह वॾा गुनाह इहो लफ़्ज़ कोन्हे, इहो लफ़्ज़ कोन्हे। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त वॾो गुनाह तौबा खां सवाइ माफ़ न थींदो आहे, तंहिंजे करे इन मां मुराद नंढा गुनाह, पर फ़क़ति लफ़्ज़नि खे ॾिसिजे त उन में नंढो वॾो गुनाह कोन्हे। ईअं बि साईं जन फरमायो त जंहिं माण्हूअ ते रमज़ान आयो ऐं पोइ बि अल्लाह खे राज़ी न करे सघियो, पंहिंजा गुनाह माफ़ न कराए सघियो, इहो बदबख़्त माण्हू आहे। छड़ो हिन महीने में अल्लाह के अर्ज़ु करणो आहे, पर सच सां अटकल न, चालाकी न, दिल सां चवे त रब मां अॻु में जेके गुनाह कया मूंखे माफ़ कर, वरी गुनाह न कंदुसि। हे मां मस्जिद में वेठो आहियां, दिल सां ॻाल्हि करे अल्लाह सभई गुनाह माफ़ करे छॾींदो। एतिरी देरि अथव इहो महीनो अचे थो, पोइ बि जेकॾहिं को बदबख़्ती करे, उन माण्हू खे बदबख़्ती थींदी जेको गुनाह खे गुनाह ई न सम्झंदो। जॾहिं गुनाह खे गुनाह ई न सम्झंदो त अल्लाह ताला खे चवंदो बि कोन नी, भला गुनाह खे गुनाह सम्झ न सम्झ, पर अल्लाह खे चओ रब मूंखे जेके गुनाह सम्झ में अचनि था मां उन्हनि जी त तौबा कयां थो, पर रब जेको मूंखे सम्झ में नथो अचे तो वटि उहो गुनाह त रब मां उन खां बि तौबा कयां थो। भला ईअं त चओ, चवण जी देरि आहे, इहा रायगान न थींदी। जे मां लाउड ते ॻाल्हायां थो त को लफ़्ज़ हीअं नथो, सभु हिन में आवाज़ अचे थो। मोबाइल ते जेको ॻाल्हाईंदव तव्हांजो महफ़ूज़ थींदो। छड़ो रब जे दरबार में इहो अर्ज़ु कयो त रब मां ॿीहर गुनाहनि खां तौबा थो कयां, मूंखे माफ़ कर। मां मस्जिद में चवां थो, रसूलुल्लाह जो फरमान ॿुधायां थो त अल्लाह साईं फरमायो आहे त जंहिं रमज़ान में मूंखे माफ़ी जी तलब कई मां ज़रूरु ॾींदोमांसि। पर अल्लाह हूंदो आहे त अल्लाह ताला छा असांखे माफ़ी घुरण जी तौफ़ीक़ थिए। हाणे मोबाइल खे तव्हां असां गुनाह केतिरो था सम्झो, हर को सम्झे। जॾहिं माण्हू गुनाह ई न सम्झंदो त माफ़ी न वठंदो, इहो शैतान चालाकी कंदो। अहिड़ा गुनाह असांजे ॻीचे में विझी छॾिया अथई जंहिंखे असां गुनाह ई नथा सम्झो। तंहिंजे करे रब खे चओ त रब मूंखे जेको सम्झ में अचे थो मां उन जी बि माफ़ी थो घुरां, तौबा थो कयां, पर जेको नथो सम्झी सघां तूं गुनाह थो सम्झे, रब मां उन खां तौबा थो कयां, रब मूंखे सम्झाए। तॾहिं बुज़ुर्गनि ख़ुदि इमामुल अंबिया साईं जन दुआ सेखारींदा, अल्लाह ताला खां दुआ सेखारींदा त रब खां दुआ घुरो। कहिड़ी? अल्लाहुम्मा अरनल हक़ हक़न, रब मूंखे हक़ जे सूरत में ॾेखार, मां सम्झां त हे हक़ आहे। जॾहिं सम्झां त पोइ वर्दकुन इत्तिबा, पोइ मूंखे उन जी इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा अरनल बातिल बातिलन बातिला, रब मूंखे बातिल कूड़ जे सूरत में ॾेखार, सम्झाए त मां सम्झां त कूड़ आहे। जॾहिं कूड़ सम्झां त पोइ मूंखे इन खां बचाए। पर हिकिड़ो सम्झो ई नथा, तॾहिं बि रब खे इहा कंदासीं त रब साईं मां तोखां दुआ घुरियमि त मूंखे कूड़ नाहक सम्झाए, मूंखे नाहक जे सूरत में ॾेखार, पोइ जॾहिं सम्झां त नाहक आहे त मां उन खां पनाह थो घुरां। इहो चवणु सवलो आहे। ऐं रमज़ान जे महीने में जेतिरो घणो इस्तिग़फ़ार कजे, जेतिरो इस्तिग़फ़ार घणो कजे, जेतिरो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह घणो कजे, इहो अल्लाह खे ॾाढो प्यारो आहे। जेतिरो मुस्तफ़ा ते दुरूद घणो पढ़िजे, इहो अल्लाह खे ॾाढो प्यारो आहे। मां सम्झां थो त कंहिं माण्हूअ जी जंहिंजो निशानो सही हुजे, उनजो निशानो ख़ता थी सघे थो, उनजो निशान ते धकु न लॻंदो, पर रमज़ान जी दुआ घुरियल हर हालत में क़बूल पवंदी। अॻु में ईमान जो मसइलो आहे, ईमान जंहिंजो, पोइ गुनाह न जे करे न, ईमान जंहिंजो आहे इन जी दुआ क़बूल पवंदी। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असांखे गुनाह न सम्झण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं उन खां पोइ अल्लाह ताला तव्हां असांखे वरी अस्तग़फिरुल्लाह पढ़ण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। छा आहे दादा? हा, उहो त साईं चयो आहे, ओला बि पढ़ायां था, दुआ बि घुरूं। हा, मां बि ॻाल्हायां सभिनी जे लाइ। ऐं सच ॿुधायांव न, रिवाज अंदरि ईंदो आहे त जंहिं माण्हूअ जो मौत जुमे जी राति जुमे जे ॾींहुं थिए थो, जुमे जी राति जुमे जे ॾींहुं, जंहिं माण्हूअ जी क़बर में वञणु जुमे जो ॾींहुं जुमे जी राति थिए थी, जंहिं माण्हूअ जो क़बर में वञणु रमज़ान में थिए थो, जंहिं माण्हूअ जो रमज़ान में मौत थिए थो, पर ईमान शर्त आहे। ईमान खां बाद में इन माण्हूअ जे लाइ अल्लाह तबारक व तआला क़बर जी आसानी थो फरमाए।
रिवायत में ईंदो असां जन फरमाए त जंहिंजो मोमिन मुसलमान क़ब्र में जुमे जी रात दाख़िल थो थिए या मौत उन जो जुमे जी रात जुमे जो ॾींहुं थो थिए इमामुल अंबिया फरमायो त अल्लाह ताला उन जे क़ब्र जे अज़ाब खां उनखे निजात ॾिए थो। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे हदीस जे मफ़हूम में उन्हनि ईअं लिखियो आहे त मुअख़र थो कयो वञे, मुअख़र थो। मूंखे यादि आहे हज़रत मौलाना ग़ुलाम क़ादिर शिकारपुर वारा रहमतुल्लाह अलैह आख़िरी रात मुझे उन्हनि सां फ़ोन ते गुफ़्तगू थी। मां अमरोड शरीफ़ में रहियल हुउसि, मां टेलीफोन ते हज़रत साईं सां ॻाल्हायो, मूंखे ॾसियो त अॼु मां इशा नमाज़ खां या मग़रिब खां पोइ हदीस जो दर्स ॾींदो आहियां। अचानक मुंहिंजे दिलि में सूर थी पियो, मां दर्स अध में छॾियुमि। मूंखे एॾी तकलीफ़ थी पई आहे, दुआ कजां। पोइ मां चयो साईं भला इन जो इलाजु तव्हां छो नथा करायो, इलाजु न आहे? त मूंखे चई त इलाजु आहे पर अॼोकल्ह डॉक्टरनि जी पाण ख़बर थी। मौलाना मोहम्मद कुबर साहब रहमतुल्लाह अलैह उन जे लाइ ॾसियो, उनखे थोरी तकलीफ़ थी पई, डॉक्टरनि चयो त बाईपास कंदासीं, वीचारो बाईपास जी हालत में उन ई बीमारी में वियो हलियो। त मौलाना इशारो कयो जो मौलाना मोहम्मद कुबर साहब जो इलाजु त आहे पर हाल इहो आहे डॉक्टरनि जो। त मां खिली करे चयोमांसि तव्हां त आलिम आहियो, तव्हां त इहे ॻाल्हियूं न कयो नी, त इन ऑपरेशन जे करे वियो, मौत पंहिंजे वक़्त ते ईंदो आहे। खिलियो। पोइ मूंखे चवंदे यार ॻाल्हि सची ॿुधाए, मां त ॿुधायो। चए यार मुंहिंजी दिलि ईअं थी चए त अलाह ताला रमज़ान ते मूंखे जीअरो रखे, मौत थिए त रमज़ान में थिए, छो त रमज़ान में पहिरीं सट खां माण्हू बचे थो। साईं जन फरमायो त उनजो क़ब्र जो अज़ाब, क़ब्र जो सुवाल पुछाणो फ़िलहाल बंदि आहे रमज़ान जे करे या जुमे जे करे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी जो ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए, ईमान सां सभिनी जो ख़ात्मो थिए, पोइ रमज़ान हुजे न हुजे फ़ाइदो थी वेंदो। पर जेकॾहिं गंदियूं थोरियूं ॻाल्हियूं आहिनि, गुनाहगार आहियूं, त भला पोइ बि पहिरीं सट खां बचण जे लाइ जुमे जो मौत थिए, जुमे जी राति मौत थिए, क़ब्र में वञो, रमज़ान में वञो, त पोइ बि पहिरीं सट खां बची वेंदो माण्हू। चवंदा आहिनि जॾहिं पहिरीं सट खां बचो त पोइ अॻिते कुझु तकफ़ीफ़ थींदी, छो त कावड़ माण्हू खे पहिरीं तॾहिं चवंदा आहिनि त ड्राइवर एक्सीडेंट करे त भॼी वञे, बीहे न, मथां को हुनजो मिट माइट रिश्तेदार को अचे डंडो हणी करे पाण खे बि मारेसि, तंहिंजे करे हाली त लिकी वञे पहिरें धक खां, पोइ अदा पोइ मेड़ मिंट थींदो आहे। जे रमज़ान जे महीने में कंहिंजो मौत थियो थिए, ईमान मां अॻु में ॾसियो, जुमे जे ॾींहुं थो थिए, इहा अलाह जी सादत आहे। दोस्तो सच थो मां ॾसियां, साईं जन हीअं हिन मेंबर इहो ॿुधो अथव आलमनि खां, मेंबर ते 3 ॾाका, पहिरें ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायो आमीन, ॿिए ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायो आमीन, 3 ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायो आमीन। उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, साईं जन फरमायो त जंहिं मोमिन ते रमज़ान आयो पोइ बि रब खां माफ़ पाण खे न कराए सघियो, इन खां मां बि बेदार, अलाह मूंखे चयो आहे, जिबरील चयो मां बि बेदार, मां बि नबी से फरमायो त आमीन करे छॾी, त मां बि अहिड़े शख़्स खां बीमार आहियां, हा न। हे ईअं चवंदा आहियूं त अदा उहो दरिया जो बंदि भॼी पियो, सॼो इलाइक़ो अदा सॼो ॿोॾ थी वई, बंदि जो भॼी पियो। पर रहमत ख़ुदा जी हिन रमज़ान जे महीने में बंदि अलाह ताला टोड़े छॾींदो आहे। ग़रीब गुरबे जो घर रहमत सां भरियो पियो आहे, पर छड़ो केरु उन मां चूंडण जी कोशिशि करे, पाण हुन मां वठण जी कोशिशि करे, बाक़ी जेकॾहिं अहिड़ी हालत में बि को न वठंदो त पोइ इहो वाक़ई बदबख़्त आहे। इन खां अलाह बि बेज़ार आहे, इन खां मलाइक बि बेदार आहिनि। इमामुल अंबिया फरमायो त मां बि अहिड़े माण्हू खां बेदार आहियां। तंहिंजे करे अलाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे, अलाह खां दुआ था कयूं त अलाह ताला छा असांखे रमज़ान नसीब फरमाए। ऐं रमज़ान छा आहे? साईं जन फरमायो त जंहिं रमज़ान जो रोज़ो रखियो, जंहिं रखरायो, जंहिं रमज़ान जी इफ़्तार कराई, अलाह ताला सभिनी जे लाइ रहमत जा दरवाज़ा खोले थो छॾे। पोइ साईं जन फरमायो त तोड़े अधु ख़ारक सां केरु रमज़ान जो रोज़ो रखराए या खुराए। तंहिंजे करे हिन महीने में जेतिरो थी सघेव ग़रीब गुरबा जेके हुजनि अखियूं ॿूटे करे, ॼण त अलाह ॾिनो इन जे करे आहे, कोशिशि इहा कजो, बसि ईअं हलाए छॾियो। ग़रीब गुरबो जेको ॾिसो था त हिन घर में रोज़ो आहे, कुझु ग़रीब आहे त कुझु न कुझु पंहिंजे मुंहं सां ॾेई छॾियो, पर जे ज़ाहिर ॾींदो त भले ॿिए खे बि तरक़ीब थिए। हिन महीने में ख़ुदा तव्हां सां लेखो न कंदो। मां अॻे बि तव्हांखे ॿुधायो अथमि न, हूअं 2 भाॼियूं गॾु खाइणु, हेॾो साईं सब्ज़ी आहे, हेॾो गोश्त आहे, इहे 2 गॾियूं, हेॾो से खीर आहे, हेॾो गोश्त आहे, हेॾो ॿी भाॼी आहे, इहे 2 भाॼियूं गॾु खाइणु। क़यामत जॾहिं इन जो सुवाल हिसाब किताब थींदो त ग़रीब तुंहिंजे जे घर में रुखी मानी हुई, भाॼी बि न हस, तूं 2 भाॼियूं पे खाधियूं, इन जो बि हिसाब किताब अलाह वटि थींदो। पर रिवायत में ईंदो आहे त 3 ताम अहिड़ा आहिनि जिन जो अलाह हिसाब न कंदो। घणा बा? 3 घणा? इहे ॻाल्हियूं यादि कयो, मुस्लमान मोमिन खे यादि हुजणु खपनि। घणियूं ॻाल्हियूं, घणा ताम आहिनि जिन जी पुछा न थींदी? घणा? 3। अचो त पहिरियों ॿुधायो, साईं जन फरमायो रमज़ान महीने में जेतिरो खाओ, जहिड़ो खाओ, जीअं खाओ, अलाह ताला इन जो पुछा ई न कंदो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे? जहिड़ो पाण खाओ, जहिड़ो खारायो, अलाह पुछा न कंदो आहे रमज़ान जे सदके। ॿियो
जेकॾहिं रमज़ान नाहे त पोइ जेकॾहिं 2 भाॼियूं 3 भाॼियूं तव्हांखे खाइणियूं आहिनि त कंहिं न कंहिं महिमान खे सटे बांह खां वठी करे विहारियो, उनखे गॾु खारायो। महिमान जे करे अलाह ताला इन ताम जी बि पुछा न कंदव। तॾहिं तव्हां ॿुधो आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कॾहिं बि ज़िंदगीअ में अकेले मानी न खाधी सवाइ महिमान जी। तॾहिं त हिकिड़ो वाक़ियो हूंदो आहे त हिकिड़े ॾींहुं दस्तरखाने ते मानी त मौजूदु हुई, महिमान कोन हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम परेशान थियो त काॾो महिमान अचे, रस्ते ते थी बीठा त को भला महिमान अचे त कंहिंखे वठी खारायां। ॾिठी त हिकिड़ो कुराड़ो अचे थो, बाबा चओ हलिया हलिया हलिया, मानी अॻु में खा पोइ ॿिया ॻाल्हि। हुन चयो महिरबानी साईं, ॾाढो भलो थियो। आयो तकड़ तकड़ में कुराड़े खे का बुख लॻे, आयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयुसि त बाबा हितां खा, बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़। हुन छा चयो, छाजी बिस्मिल्लाह, ईअं करे खणी मानीअ में हथु वधाई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रोकियुसि, बाबा बिस्मिल्लाह त पढ़। छाजी बिस्मिल्लाह? चयो बाबा हे अल्लाह तोखे थो खाराए, उनजे नाले जी त बिस्मिल्लाह त कर। त हुनजो मां अॼु ॾींहं ते बिस्मिल्लाह न कई, वरी मानी खाराइणी थी या बिस्मिल्लाह पढ़ाइणी थी, ज़ोरी थो भई बिस्मिल्लाह पढ़ाए। ईअं करे कुराड़। पोइ हुन चयुसि त हज़रत इब्राहिम चयुसि भाउ तोखे अल्लाह जे नाले खां एॾी नफ़रत आहे, पोइ महिरबानी करे तूं बि भला रस्तो वठि, तुंहिंजी मूंखे ज़रूरत कोन्हे। हुन चयो ठीकु आहे, बसि उथी खड़ियो थियो कुराड़ो। थोरो अॻिते हलियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते वही ख़ुदा जे तरफ़ां आई त इब्राहिम मुंहिंजे बाने बुखाए रखे दस्तरखाने त उथारी, नालो त मुंहिंजो न खई न, तुंहिंजो छा बिगड़ियो हुयो? उनखे ईअं कई। तॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनजे कॾ भॻो, पंधु कुराड़ो परे वञी एलाद करे मोटाईंसि, मोटे न पियो, मोटे न पियो। तॾहिं चयईंसि त बाबा तूं बिस्मिल्लाह पढ़ो न पढ़ो, हली मानी खा, मानी खा। जेॾी महिल मानी खाइण ते विहारियईं, उहो शुरू थियो, पोइ पढ़ी न पढ़ी। तॾहिं हज़रत इब्राहिम खे चयईं त पहिरियों त तूं मूंखे हीअं पियो चवईं, पोइ वरी तोखे छा थी वियो, वरी एलाद करे मूंखे वठी आयो। चए तुंहिंजे करे मूंखे रब पंहिंजे ॾोरापो ॾिनो त मुंहिंजो अॼु ॾींहं ते नालो ज़बान ते न आंदो थिए, मां रिज़्क़ बंदि न कयोमांसि, अॼु तुंहिंजो मुंहिंजो नालो न खई तो उथारे छॾियुसि, तुंहिंजे करे मूंखे रब ॾोरा। चए मुंहिंजे करे रब? हा तुंहिंजे करे। चई त पोइ इब्राहिम मां अॼु ॾींहं ते अलाह जो नालो ज़बान ते न ईंदो आहे, पोइ बि मां रब खां विसरियल न आहियां, पोइ बि मुंहिंजे करे तो नबीअ खे ॾोरापो ॾिनई, पोइ अॻु में त मूंखे कलमो पढ़ाए करे मुस्लमान कर। ॿियो ताम, पहिरियों ताम कहिड़ो ॾसियुमि त रमज़ान में, ॿियो महिमान सां गॾु। हाणे महिमान बि कोन्हे, रमज़ान बि कोन्हे, 2-3 ताम भाऊ आरिफ साहिब कयासीं, मच्छी बि जुदा, अॼु त न कई, गोश्त जुदा, सब्ज़ी जुदा। हाणे 2-3 ताम त पोइ साईं जन फरमायो त पंहिंजे नंढड़नि ॿारनि सगीरनि खे गॾु विहारे करे खारायो। इन्हनि नंढड़नि ॿारनि जे करे अलाह ताला तव्हांखो पुछा न कंदा। घर में सभु सहूलतूं मौजूदु आहिनि, पर इहे ख़बर त पवे न, ख़बर त पवे त पोइ रब खे चवंदासीं न। तंहिंजे करे ॿियो न थिए, कोई बि न हुजेव, नंढड़नि ॿारनि खे पाण सां गॾु विहारे करे खारायो, अलाह ताला इन्हनि जी तामनि जी पुछा न कंदी। पर मां तव्हांखे मुअद्दबाना गुज़ारिश थो कयां त रमज़ान खे विञाइजो न, रमज़ान खे विञाइजो न। रमज़ान वॾी शइ अथव, वॾी शइ अथव, वॾी शइ अथव। जेतिरो थी सघेव, जेतिरो थी सघेव पंहिंजे रब सां नातो रमज़ान में, रमज़ान में क़ुरान पाक जी तिलावत, ज़िक्र, अज़कार, ला इलाहा इल्लल्लाह, उथंदे वेहंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक, ईअं अस्तग़फिरुल्लाह जी तस्बीह, ॼण त पंहिंजो वक़्तु रमज़ान जो न ॾींहुं न राति ज़ायो न कजो, छो त इहे रमज़ान वरी क़िस्मत में मथे साल में हुजे, अलाए कहिड़ो न हुजे। तंहिंजे करे जे अचे थो रब साईं असांखे रमज़ान नसीब कर, असां इंतज़ार था कयूं तुंहिंजे महिमान जो। अलाह को दुआ थो कयां त अलाह ताला छा तव्हां असांखे रमज़ान जूं फज़ीलतूं मौलाना बि ज़रूरु ॿुधायूं हूंदियूं, अलाह ताला तव्हां असांखे सभई रमज़ान जूं फज़ीलतूं नसीब फरमाए। ॿुधो हूंदो न त आलमनि को त अॻियनि उम्मतुनि जी उमिरियूं वॾियूं 200-200 साल। ॿुधो त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उमिरि 950 साल तबलीग कई। अञा बि किताबनि लिखियो आहे त 1200 सालनि खां मथे उमिरि, 1200 साल, एॾी वॾी उमिरि, 900-950 साल तबलीग कई। पर माण्हुनि थोरनि ईमान हो। पोइ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि उम्मतुनि जा बयान पे कया, तॾहिं सहाबा में थोरी बेचैनी थी पई, साईं पोइ जेकॾहिं इन्हनि जूं एॾियूं उमिरियूं हूं त पोइ इन्हनि इबादतूं त एॾियूं कयूं हूंदियूं न, पोइ अलाह खे त इहे असां खां गोए खणी विया इबादतुनि में, नेकिन में। इमामुल अंबिया साईं खे अर्ज़ु कयूं, अलाह ताला त ॼाणे पियो, ठक मथो क़ुरान पाक नाज़िल थियो, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, न कीअं बा इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। फरमाए त तव्हांखे हिकिड़ी राति अहिड़ी थो ॾियां रमज़ान में जेके 1000 महीननि खां मथे आहे। हाँ तव्हां असांजी उमिरियूं घणियूं हुआ, 60, 70, 80, 100 साल ते वञी पुॼंदा। हिकु रमज़ान में उहा राति ईंदी आहे, हिकिड़ी राति बि 1000 महीननि खां मथे थी वञे त 10 सालनि जूं केतिरियूं थी वेंदियूं। इहो अलाह ताला मुफ़्त में इनाम ॾिनो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे। तंहिंजे करे रमज़ान खे राहेगान न कजो। खुदारा 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 अलाह को दुआ थो त अलाह ताला तव्हां असांखे रमज़ान जूं सभई फज़ीलतूं नसीब फरमाए।